साईं सदाईं करीम मथे सिंधुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करें। अस्सलाम वालेकुम, मां अमर कलाल अवां जे पंहिंजे चैनल अणबुधल कहाणियुनि में हाज़िर आहियां। दोस्तो, अॼु असां जे मौज़ू खे सेलेक्ट कयो आहे हू आहे सिंध जी तारीख़ यानी हिस्ट्री ऑफ सिंध। अॼु असां सिंध जी तारीख़ जे बारे में शुरू खां वठी आख़िर ताईं तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ियुनि कहिड़ियुनि क़ौमनि जी हिते हुकुमरानी रही आहे। जेकॾहिं क़दीम सिंध ते नज़र विझंदासीं त क़दीम ज़माने में हीउ खितो सभ खां क़दीम खितनि में हिकु खितो आहे, जीअं बगदाद, शाम, इराक़, मिस्र क़बल मसीह जा आहिनि। मिस्र बि हिकु क़दीमी मुल्क आहे। उन सां गॾु ॾिठो वञे त असां वटि मोहनजोदड़ो उन जी निशानी आहे, जेको तक़रीबन 5000 साल क़बल मसीह आहे ऐं क़दीम ज़माने में हिन जूं सरहदूं तमामु परे परे ताईं पखिड़ियल हुयूं, जीअं बलोचिस्तान जो लसॿेले वारो इलाइक़ो वींदे मकरान ताईं। जेकॾहिं पंजाब खे ॾिसूं त भावलपुर ऐं मुल्तान ताईं सिंध जी सरहद हुई। भारत जो काफ़ी हिसो जेको रेगिस्तानी आहे, थर वारो, उहो ऐं अरबी समुंड, इहो सॼो इलाइक़ो सिंध हुई। यानी उन ज़माने में ॿई मुल्क हुआ, हिकु सिंध ऐं ॿियो हिंद। हिन खिते में क़दीम ज़माने में हिंदू महाराजनि जो दौरु हो ऐं मुख़्तलिफ़ ख़ानदान जेके पंहिंजी हुकुमरानी कंदा हुआ, जिन मां राय ख़ानदान, ब्राह्मण ख़ानदान ऐं इन खां कुझु वक़्तु अॻु ईरानियुनि तरफ़ां हिन खिते खे पंहिंजे हमले जो निशानो बणायो काफ़ी वक़्तु क़दीम ज़माने में हुकुमरानी कयऊं। जीअं त राजा ॾाहिर जेको ब्राह्मण जो दौरु सॼे थो, जिन जी सिंध में हिकु आला क़िस्म जी बादशाहत हुई। हिन खे मुसलमान अॻवान मोहम्मद बिन क़ासिम उन वक़्तु उन्हनि जो हेडक्वार्टर इराक़ में हो। उन्हनि जे हमले सां ऐं वॾी जंग खां पोइ ब्राह्मण बादशाह राजा ॾाहिर इहो हिन जंग में मारिजी वियो। अहिड़े तरीक़े सां हिंदू राज सिंध मां ख़तमु थी वियो ऐं मुसलमानी राज क़ाइमु थी वियो। उन अरबन तक़रीबन 300 साल यानी 712 खां 926 ताईं हिननि जी हुकूमत क़ाइमु हुई। उन्हनि खां पोइ सूमरनि जो दौरु शुरू थी वियो। सूमरनि बि लॻभॻि 300 साल सिंध ते हुकूमत कई। सूमरनि जे दौर में हेडक्वार्टर यानी तख़्तगाह ठठो शहर में हो। उन खां पोइ बदीन, उमरकोट काफ़ी टाइम ताईं उन्हनि जो हेडक्वार्टर रहियो, जिते हिन वक़्त ताईं उन्हनि जा क़दीमी क़िला मौजूदु आहिनि। सूमरनि जो दौरु 1026 ईस्वी खां शुरू थियो ऐं 1350 ईस्वी में ख़तमु थियो। इन दौरान सूमरनि में मशहूरु बादशाह उमर सूमरो, जेको उमर मारई जे किसे सां घणो मशहूरु आहे, ऐं दोदो सूमरो, जेको हिकु बादशाह सां गॾु वॾो सूर्य थी गुज़रियो आहे, जंहिं जा सबक़ असां दरसी किताब में बि पढ़ंदा आहियूं। तेरहं सौ 50 ईस्वीअ खां 1521 ईस्वीअ में समन जी हुकूमत रही आहे। हिन दौर में समन सूमरनि खे शिकस्त ॾेई ऐं पंहिंजी बालादस्ती क़ाइमु कई ऐं उन्हनि जी हुकुमरानी 170 साल सिंध में हली ऐं समन खे अरगूननि शिकस्त ॾेई पंहिंजी बालादस्ती क़ाइमु कई। 1521 ईस्वीअ खां वठी 1554 ईस्वीअ ताईं सिंध में अरगूननि जी हुकूमत रही। उन खां पोइ तुर्खाननि जो दौरु आयो। तुर्खाननि अरगूननि खे शिकस्त ॾेई पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई। हिते असां ॾिसूं पिया त अलाए केतिरियूं क़ौमूं हलां करे सिंध में पंहिंजी हुकूमत क़ाइमु कंदा रहिया, यानी मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कंदा रहिया। तुर्खाननि जी हुकूमत 1555 ईस्वीअ खां 1608 ईस्वीअ ताईं क़ाइमु रही सघी।
जीअं त दोस्तो जॾहिं असां वटि सिंध में तुर्खाननि जो दौरु हुयो त उन वक़्तु सॼे हिंदुस्तान ते मुग़लनि कब्ज़ो कयो हो, यानी सॼे हिंदुस्तान खे मुग़लनि फ़तह कयो हो। उन खां पोइ मुग़लनि सिंध ते बि काह कई ऐं तुर्खाननि खे शिकस्त ॾेई पंहिंजे गवर्नर ज़रिए सिंध में पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे छॾी। मुग़लनि जो दौरु 1608 ईस्वीअ खां वठी 1701 ईस्वीअ ताईं जारी रहियो। उन खां पोइ हिकु सुनहरी दौरु आयो, कल्होड़नि जो दौरु। कल्होड़नि मुग़लनि खे शिकस्त ॾेई पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे छॾी। हिन दौर में तमामु वॾा वॾा शाइर बि पैदा थिया, जिन मां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं सचल सरमस्त ऐं ॿिया केतिरा ई शाइर ऐं अदीब पैदा थिया। अहिड़ी तरह कल्होड़नि जो दौरु बि पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पोइ कल्होड़नि खे टालपुरनि शिकस्त ॾिनी ऐं 1701 ईस्वीअ खां वठी 1783 ईस्वीअ ताईं कल्होड़नि जी दौर जी पुॼाणी थी। सत्रहं सौ टियासी ईस्वीअ खां वठी 1843 ईस्वी यानी अंग्रेज़नि जे अचण ताईं सिंध में टालपुरनि जी हुकूमत हुई। जेकॾहिं ॾिसिजे त सिंध में ही आख़िरी हुकुमरान हुआ जिन खे अंग्रेज़नि शिकस्त ॾेई बर सग़ीर ते कब्ज़ो कयो हो ऐं अंग्रेज़नि तक़रीबन लॻभॻि 100 साल हुकूमत कई। बर सग़ीर ते जंहिं में सिंध बि शामिलु हुई, सॼे बर सग़ीर में हलचल मची वई ऐं अंग्रेज़नि खे हितां भॼण ते मजबूर कयाऊं। बिलाख़िर 1947 ईस्वीअ में पाकिस्तान ठहियो, जंहिं में सिंध खे हिकु सूबे जी हैसियत ॾिनी वई, जेको हिकु पाण ख़ुदि मुख़्तियार मुल्क हो।